कंडियारो शहर में घर वींदड़ शहरी का नामालूम हथियारबंदन पारा फुर की कोशिश कई वही। मजम्मत करण ते हथियारबंदन शहरी के जख्मी करे छड़ियो। इलाके वासिन पारा जख्मी वाटेड़ू जावेद मल्ला के तिबी इलाज लाए रूरल हेल्थ सेंटर मुंतकिल किया वियो। मुतासिर जावेद मल्ला मूजिब कंडियारो में बदमनी चोट चढ़ी वही है, जै सबब शहरी पान के गैर महफूज समझी रहा हैं। उन SSP नौशेरो फेरोज का मुतालबो किया तो मामले जो नोटिस वठी इलाके में अमन कायम किया वने। उडेरोलाल गोठ नौबतमरी में बरसात जो पानी निकाल न थियण करे गोठ जी गिटिन गलिन में बीठल पानी तलाह जो देख दई रहियूं आहिनि। पानी बीजी वञण सबब इलाके वासी घरन ताईं महदूद थी विया। उन मौके ते ॻोठाणे शाहिद ख़ासकली, मुराद ख़ासकली ऐं ॿियनि चयो त ज़िले इंतज़ामिया ऐं मक़ामी चूंडियल नुमाइंदनि जी अदम दिलचस्पी सबब बरसात जो पानी निकाल नाहे थी सघियो। उन्हनि इख़्तियारनि खां मुतालबो कयो त बरसात जे पाणी खे निकाल करण लाइ क़दम खंया वञनि। जोल में नादरा ऑफिस ऐं UC सेक्रेटरी पारां 6 जीअरी भेणुनि खे मुअल ॼाणाए संदन ज़रई ज़मीन जो खातो माइटनि नाले मुंतकिल करण ख़िलाफ़ भेणूं अदालत पहुची वयूं। अदालत ॿुधणी जी दरख़्वास्त मंज़ूर कंदे डेथ सर्टिफिकेट जारी कंदड़ सैयद सोबत शाह राशिदी सेक्रेटरी नादरा ऐं ॿियनि इख़्तियारनि खां जवाब तलब करे वरितो। उन मौके ते मसमात जोआई जो चवण हो त भेण BISP वज़ीफ़ो वठण वई त अमले पारां खेसि नादरा मां शनाख्ती कार्ड ब्लॉक थियण जी आगाही ॾिनी वई, जंहिं ते भेण नादरा वई त अमलदारनि खेसि चयो त संदसि शनाख्ती कार्ड UC सेक्रेटरी पारां साल 2011 में जारी कयल डेथ सर्टिफिकेट बाद नादरा में ब्लॉक कयो वियो आहे, जंहिं ख़िलाफ़ भेणुनि पारां अदालत में दरख़्वास्त जमा कराई वई आहे। कराची खां इस्लामाबाद वींदड़ मुतालबनि जी मंशता लाइ निकितल पैदल मार्च काफ़िलो 15 ॾींहंनि बाद गंबट पहुची वियो। पैदल मार्च काफ़िलो गंबट पहुचण ते शहरनि तोड़े साफ़िन संदन आजियां कंदे गुल निछावर कया। उन मौके ते अॻवाननि अब्दुल गफ़ार मुगेरी, खमीस अली चन्नू ऐं ॿियनि चयो त असां मेरिट जी बुनियाद ते IBA टेस्ट पास करे नौकरियुनि लाइ 40 खां वधीक मार्कूं हासिल कयूं। उन बावजूद बि तालीम खाते पारां उम्मीदवारनि खे नज़रअंदाज कंदे 33 मार्कूं हासिल कंदड़ उम्मीदवारनि खे ऑफर आर्डर जारी कया विया। उन्हनि सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी, PP चेयरमैन बिलावल भुट्टो ऐं ॿियनि खां मुतालबो कयो त IBA टेस्ट पास उम्मीदवारनि खे फौरी नौकरियुनि जा आर्डर जारी कया वञनि। सिंध यूनाइटेड पार्टी पारां वधंदड़ बदमनी मंशात जे वाक़े जे ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई। एहतजाजी रैली में सियासी समाजी शख़्सियतुनि समेत शहरनि वॾे अंग में शिरकत कई। रैली जे अॻवान SUP तालके दौड़ जे सदर अमानुल्लाह बिरोई, ज़िले इंफॉर्मेशन सेक्रेटरी मुजाहिद अली रुस्तमानी ऐं ॿियनि रैली खे ख़िताब कंदे चयो त दौड़ में बदमनी उरूज ते पहुची वई आहे, जिते शहरी पाण खे गैर महफ़ूज़ समझी रहिया आहिनि। उन्हनि पुलिस मथां इल्ज़ाम हणंदे चयो त दौड़ में आइस, शराब ऐं पाबंदी मड़ियल सोपारियुनि जे वापार ऐं विकिरे जो सिलसिलो आम जाम हली रहियो आहे, पर ज़िले इंतज़ामिया ऐं पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। उन्हनि मुतालबो कंदे चयो त दौड़ ऐं आसपास में बदमनी समेत मंशियात ते ख़ात्मो आंदो वञे, ॿी सूरत एहतजाजी तहरीक हलाई वेंदी।